अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा चार JDO न्यूज़ यहाँ वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। नवाब शमा अब्दुल सलाम डायरी जी जाम साहब शहर में फ़कीर रब रखियो डायरी यादगार कमेटी पारां मरहूम फ़कीर रब रखियो डायरी जे 40 जे मौक़े ते संदसि रिहाइशगाह ते ताज़ियती मेड़ा कोको ठाहियो वियो, जंहिंजी शुरूआत कलाम पाक सां कई वई, जॾहिं त संदसि मग़फ़िरत लाइ दुआ पिणु घुरी वई। ताज़ियती मेड़ा खे ख़िताब कंदे वकील हाजी अब्दुल सत्तार डायरी, हमीदुल्ला डायरी, फ़कीर नवीद हुसैन विस्तड़ो ऐं ॿियनि अॻुवाणनि चयो त हर माण्हू कुदरत तरफ़ां मिलियल ॼमार पूरी करे हलियो वञे थो, पर माण्हुनि जो किरदारु हमेशह यादि रहिजी वञे थो। इन्हनि वधीक चयो त जेके माण्हू बिना लालच ज़ात परस्तीअ खां मथां थी ग़रीब आवाम जी ख़िदमत कंदा आहिनि, उहे माण्हू अज़ीम हूंदा आहिनि। अहिड़नि मौसननि खे जेतिरी भेटा पेश कजे उहा घटि आहे। इन्हनि चयो त मरहूम फ़कीर रब रखियो डायरी अंदर जो उजरो ऐं खरो माण्हू हो, जेको सच मुंहं ते चई ॾींदो हो, जेको वाइदो कंदो हो उहो पूरो कंदो हो। उहे सभु बाहि जो माण्हू मथां अखियूं ॿूटे एतमाद कंदा हुआ। अॻुवाणनि चयो त अॼोके ताज़ियती मेड़ाके जो मक़सदु हिकु अहिड़े माण्हू खे भेटा पेश करण जो आहे जंहिं पंहिंजी ज़िंदगीअ जो वॾो हिसो ग़रीब मिसकीन माण्हुनि जा मसइला संदसि वकालत ज़रिए हल करण जी कोशिशि कई ऐं कामयाबु रहियो। इन्हनि वधीक चयो त फ़कीर अलाए रखियो डायरीअ जो विछोड़ो जाम साहब वासियुनि ऐं संदनि दोस्तनि मिटनि माइटनि ऐं असां लाइ वॾो ख़ाल आहे जेको सालनि ताईं नथो भरिजी सघे। इन्हनि वधीक चयो त मरहूम फ़कीर रब रखियो डायरी यादगार कमेटीअ पारां संदसि 40 ते ही मेड़ा कोको ठाहे फ़कीर रब रखियो डायरीअ खे भेटा पेश करण सां मरहूम जे रूह खे ज़रूरु सुकून मिलियो हूंदो। इन्हनि वधीक चयो त मरहूम रब रखियो डायरी जेका ख़ुशबू छॾे वियो आहे उहा हमेशह क़ाइमु रहंदी। उहो असां सां गॾु त न आहे, पर हाणे उन जूं यादूं असां सां गॾु आहिनि। हिननि चयो त संदसि ख़्वाहिश हुई त पुटु पढ़ी जज थिए, इंशाअल्लाह संदसि पुटु उन जो ख़्वाबु ज़रूरु पूरो कंदो। उन लाइ असांजा दरवाज़ा संदसि ख़ानदान लाइ हमेशह खुलियल रहंदा। उन मौक़े ते मरहूम फ़कीर रब रखियो डायरीअ जे ईसाले सवाब लाइ ख़ैरात फी सबीलिल्लाह जो पिणु एहतमाम कयो वियो। JDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो JDO न्यूज़।